सकाफत खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे उर्स जे हवाले सां भिट शाह पहुची इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। सूबाई वज़ीर दरगाह ते चादर चाढ़े दुआ घुरण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो उर्स शानदार तरीक़े सां मल्हायो वेंदो, जंहिंमें थर ऐं कुझु ॿियनि इलाइक़नि बाबति सकाफत खाते पारां ठाहियल डॉक्यूमेंट्री उर्स मुबारक दौरान पेश कई वेंदी। लतीफ़ साईं ते असां कल्चर डिपार्टमेंट काफ़ी हवाले सां कमु कयो आहे, तहक़ीक़ जे हवाले सां, ॿिनि जे हवाले सां। ऐं लतीफ़ साईं ते डॉक्यूमेंट्रीज़ जो असां हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो हो अॻे टेन्योर में असां लाड़ में लतीफ़, त जेके लतीफ़ साईं खे माण्हुनि ताईं पुॼाइण में जे पुल जो किरदारु अदा कयो आहे उहो लतीफ़ साईं जा हाफ़िज़ आहिनि। सरदार शाह चयो त उर्स मुबारक दौरान अदबी कॉन्फ्रेंस, सुगड़न जी कचहरी, रात जो लतीफ़ी राग रिहाण समेत सकाफत खाते पारां ॿिया प्रोग्राम पिणु रिथिया विया आहिनि। सूबाई वज़ीर चयो त रिवायत मूजिबि गवर्नर सिंध उर्स मुबारक जे तक़रीबनि जो इफ़्तिताह कंदो, जॾहिं त सिंध जो वॾो वज़ीर इख़्तितामी तक़रीब में शिरकत कंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।